ओम शांति। यदुजी मूल्य तारीख है 31 सितंबर 2025। अज मीठा मीठा बात रजवंता मीठे मीठे भारत। सवेरे सवेरे उथी करे ॾाढो प्यार सां चओ बाबा गुड मॉर्निंग। हिन यादि सां ई तव्हां सुतो प्रधान ठही वेंदा। प्रश्न: एक्यूरेट यादि द्वारा बाप जी करंट वठण जे लाइ मूंखे कंहिं गुणनि जी आवश्यकता आहे? उत्तर: ॾाढो धैर्यता हुजे, सम्झ ऐं गंभीरता सां पंहिंजे खे आत्मा सम्झी यादि करण सां बाप जी करंट मिलंदी ऐं आत्मा सुत प्रदान थींदी वेंदी। तव्हांखे हाणे बाप जी यादि सताइणी खपे। छो जी बाप सां ॾाढो भारी तव्हांखे वरसो मिलंदो आहे। तव्हां कांटनि खां फूल ठहींदा आहियो, सभु दैवी गुण अची वेंदा आहिनि। ओम शांति। बाबा चईंदा आहिनि मिठी मिठी ॿार तत्वम अर्थात आत्माऊं बि शांति स्वरूप आहिनि। तव्हां सर्व आत्माउनि जो स्वधर्म ई शांति आहे न। शांति धाम सां पोइ हिते अची करे टॉकी ठहींदा आहिनि। इहे कर्मेंद्रियूं तव्हांखे मिलंदियूं आहिनि पाठ वॼाइण लाइ। आत्मा नंढी वॾी न थींदी आहे, शरीर नंढो वॾो थींदो आहे। बाप चईंदा आहिनि मां साधारण शरीरधारी न आहियां। मां त शरीरधारी न आहियां, मूंखे ॿारनि जे सम्मुख मिलणु अचणो हूंदो आहे। सम्झो जीअं बाप आहे, उन्हनि सां ॿार पैदा थींदा आहिनि त उहो ॿार हीअं न चईंदा की मां परमधाम सां अची करे जनम वरिती माता पिता सां मिलणु आयो आहियां। भले कोई नई आत्मा ईंदी आहे कंहिंजे बि शरीर में, व कोई पुराणी आत्मा कंहिंजे शरीर में प्रवेश कंदी त ईअं न चईंदी की असां माता पिता सां मिलणु आया आहियूं, है न। उहे ईअं न चईंदा, उन्हनि खे ऑटोमेटिकली माता पिता मिली वेंदा आहिनि। हिते त इहा नई ॻाल्हि आहे। बाप चईंदा आहिनि मां परमधाम खां अची करे तव्हां ॿारनि जे सम्मुख थियो आहियां, तव्हांखे नॉलेज ॾींदो आहे। छो जी मां आहियां नॉलेजफुल, ज्ञान जो सागर। मां ईंदो ई तव्हां ॿारनि खे पढ़ाइण, राजयोग सिखाइणु ईंदो। तव्हां ॿार हाणे संगम ते आहियो, पोइ वञिणो आहे पंहिंजे घर, हिन करे पावन ज़रूरु ठहिणो आहे। अंदरि में ॾाढी ख़ुशी रहणी खपे। ओहो बेहद जो बाप चईंदा आहिनि मिठे मिठे ॿार मूंखे यादि करो त तव्हां सुतो प्रधान विश्व जा मालिक ठही वेंदा। बाबा ॿारनि जो केतिरो प्यार कंदा आहिनि। हीअं न की सिर्फ़ु टीचर जे रूप में पढ़ाए करे घर हली वेंदा आहिनि। हीअ त बाप बि आहे, टीचर बि आहे, तव्हांखे पढ़ाईंदा आहिनि, यादि जी यात्रा बि सिखलाईंदा आहिनि। तव्हां विश्व जे मालिक ठाहिण वारे, पतित जे पावन ठाहिण वारे बाप सां गॾु ॾाढो ई लव हुजिणो खपे असांखे, जो असांखे पूरे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। जो असांखे बाबा असांखे पूरे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि, पावन ठाहींदा आहिनि, त अहिड़े बाप सां गॾु ॾाढो लव हुजिणो खपे। सवेरे सवेरे उथी करे पहिरियों शइ बाबा गुड मॉर्निंग चइणो खपे। ॿारनि खे पंहिंजे दिलि सां पुछिणो आहे की असीं सवेरे उथी करे केतिरो ॿिए जे बाप खे यादि कंदा आहियूं। सवेरे उथी बाबा सां गुड मॉर्निंग करो, ज्ञान जी चिंतन में रहो त ख़ुशी जो पारो बि चढ़े। मुख्य आहे ही यादि, इन सां भविष्य जे लाइ ॾाढी भारी कमाई थींदी आहे। कल्प कल्प इहा कमाई कम में ईंदी, है न। सवेरे उथी करे गुड मॉर्निंग करो, ज्ञान जे चिंतन में रहो त ख़ुशी जो पारो चढ़े। मुख्य आहे ही यादि, इन सां भविष्य जे लाइ ॾाढी भारी कमाई थींदी आहे। कल्प कल्पांतर ये कमाई कम में ईंदी। तव्हांखे ॾाढो धैर्यवत ठही गंभीरता ऐं समझ सां यादि करिणो आहे। मोटे हिसाब सां त बल चई ॾींदा आहिनि की असां बाबा खे ॾाढो यादि कंदा आहियूं, परंतु एक्यूरेट यादि करण में महिनत आहे। जो बाप खे जास्ती यादि कंदा उन्हनि खे करंट बि जास्ती मिलंदी। छो जी यादि सां यादि मिलंदी आहे।
योग ऐं ज्ञान ॿ चीजूं आहिनि। योग जी ॾाढी भारी सब्जेक्ट हूंदी आहे। योग जी ॾाढी भारी सब्जेक्ट हूंदी आहे। योग सां ई आत्मा सुतो प्रदान ठहींदी आहे। यादि बिना सुतो प्रदान थियण त असंभव आहे न। सुठी रीति प्यार सां बाप खे यादि कंदा त ऑटोमेटिकली करंट मिलंदी। सुठी रीति बाप खे यादि कंदा त ऑटोमेटिकली करंट मिलंदी आहे। हेल्थ ठही वेंदी। करंट सां आयु बि वधंदी आहे न। करंट सां आयु बि वधंदी आहे। त बाबा जी यादि जी करंट हूंदी त सम्झी शरीर जी आयु बि वधी वेंदी। ॿार यादि कंदा आहिनि त बाप बि सर्च लाइ ॾींदा आहिनि। मीठे ॿारनि खे पको यादि रखिणो आहे। शिव बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। शिव बाबा पतित पावन बि आहे, सदगति दाता बि आहिनि। शिव बाबा पतित पावन बि आहिनि त सदगति दाता बि आहिनि। सदगति माना स्वर्ग जी राजाई ॾींदा आहिनि। मिठे ॿारनि खे पको यादि रखिणो आहे। शिव बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। शिव बाबा पतित पावन बि आहिनि, सदगति दाता बि आहिनि। सदगति माना स्वर्ग जी राजाई ॾियण वारा है न। सदगति माना स्वर्ग जी राजाई ॾियण वारा। बाबा केतिरा मिठा आहिनि, केतिरो प्यार सां ॿारनि खे वेही पढ़ाईंदा आहिनि। बाप दादा द्वारा असांखे पढ़ाईंदा आहिनि। बाबा ॿारनि खे केतिरो प्यार कंदा आहिनि। कोई तकलीफ़ ई न ॾींदा आहिनि। कहिड़े बि प्रकार जी तकलीफ़ न ॾींदा आहिनि। सिर्फ़ु चवंदा आहिनि मूंखे यादि करो, चक्र खे यादि करो। बाप जी यादि में दिलि हिकदमि ठर वञणी खपे। बाप जी यादि में दिलि हिकदमि ठर वञणी खपे। हिकु बाप जी ई यादि सताइणी खपे। छोजी बाप सां वरसो केतिरो भारी मिलंदो आहे। पंहिंजे खे ॾिसणो खपे असांजो बाप सां गॾु केतिरो लव आहे। केसि ताईं असां में दैवी गुण आहिनि। छोजी तव्हां ॿार हाणे कार्टून खां फूल था ठहो न। जेतिरो जेतिरो योग में रहंदा ओतिरो कार्टून खां फूल थींदा वेंदा, सुतो प्रदान थींदा वेंदा। जो ॾाढा काटन के फूल ठाहींदा आहिनि उन्हनि खे ई सचो ख़ुशबूदार फूल चईंदासीं। जो ज़्यादा फूल ठाहींदा काटन खां उनखे सचो ख़ुशबूदार फूल चईंदासीं। उहो कॾहिं कंहिंखे कांटो न लॻाईंदा। क्रोध बि ॾाढो वॾो कांटो आहे। ॾाढनि खे दुख ॾींदा आहिनि। क्रोध बि ॾाढो वॾो कांटो आहे। ॾाढनि खे दुख ॾींदा आहिनि। क्रोधी माण्हू त बाबा असांखे चवनि था हाणे तव्हां ॿार काटन जी दुनिया से किनारो करे आया आहियो। तव्हां आहियो संगम ते। जीअं माली फूलनि खे अलॻि अलॻि पॉट बर्तन में कढंदा आहिनि, वैसे तव्हां बि फूल आहियो। फूलनि खे हाणे बाबा संगम युग पॉट में अलॻि रखियो अथई। पोइ तव्हां फूल स्वर्ग में हली वेंदा। कलयुगी कांटा सभु भस्म थी वेंदा।
बाबा चईंदा आहिनि मिठे ॿार जेतिरो तव्हां ॾाॾनि जो कल्याण कंदव ओतिरो तव्हांखे ई उजूरो मिलंदो। ॾाॾनि खे रास्तो ॿुधाईंदव त ॾाॾनि जी आशीर्वाद मिलंदी। ज्ञान रतन सां झोली भरे करे पोइ सर्व खे दान करणी आहे। ज्ञान सागर तव्हांखे रत्ननि जी थाली भरे भरे करे ॾियनि था। जो उन्हनि खे दान कंदा आहिनि उहे असांखे प्यारा लॻंदा आहिनि। शिव बाबा खे केरु प्यारा लॻंदो? जो बाबा जा ज्ञान रत्न सर्व खे दान कंदा। ॿारनि जे अंदरि केतिरी ख़ुशी हुजणी खपे। सेंसिबल ॿार जो हूंदा उहो त चवंदा असां बाबा सां पूरो वरसो वठंदासीं। हिकदमि बाबा सां चटकी पाईंदासीं। हिकदमि बाबा सां चटकी पाईंदासीं। बाप सां ॾाढो लव रहंदो। छो जी ॼाणंदा आहियूं प्राण ॾियण वारो बाबा मिलियो आहे। नॉलेज जो वरदान अहिड़ो ॾींदा आहिनि जंहिंसां असां छा सां छा ठही वेंदा आहियूं। नॉलेज जो वरदान अहिड़ो ॾींदा आहिनि जंहिंसां असां छा खां छा ठही वेंदा आहियूं। इनसॉल्वेंट खां सॉल्वेंट ठही वेंदा आहिनि। एतिरो भंडार भरपूर करे ॾींदा आहिनि बाबा। जेतिरो बाप खे यादि कंदा ओतिरो लव रहंदो। बाबा सां बाबा जी कशिश बि रहंदी। बाबा सां लव बि रहंदो। बाबा सां कशिश बि रहंदी। सुई साफ़ थींदी आहे त चिंबक तरफ़ खिचंदी आहे न। सुई जेतिरी साफ़ थींदी वेंदी ओतिरो चिंबक तरफ़ खींचदी वेंदी। बाप जी यादि सां कट निकिरंदी वेंदी। हिकु बाप जे सवाइ ॿियो कोई यादि ई न अचे। हिकु बाप जे सवाइ ॿियो कोई यादि ई न अचे। बाप सम्झाईंदा आहिनि मिठे मिठे ॿार हाणे गफ़लत न करो। सुदर्शन चक्रधारी ठहो। लाइट हाउस ठहो। सुदर्शन चक्रधारी ठहिण जी प्रैक्टिस सुठी थी वेंदी त पोइ तव्हां जीअं ज्ञान सागर थी वेंदव। जीअं स्टूडेंट्स पढ़ी करे टीचर ठही वेंदा आहिनि न। तव्हांजो धंधो ई आहे सभिनि खे सुदर्शन चक्रधारी ठाहियो तॾहिं ई चक्रवर्ती महाराजा महारानी ठही वेंदा। सभिनि खे सुदर्शन चक्रधारी ठाहियो तॾहिं असां चक्रवर्ती महाराजा महारानी ठही वेंदासीं। बाप चईंदा आहिनि ॿार तव्हांजे बग़ैर असांखे जीअं बेरहमी आहे। जॾहिं समय हूंदो आहे त बेआरामी थी वेंदी आहे। बसि हाणे वञा। ॿार ॾाढा पुकारनि था। ॾाढो दुख आहे। तरस पवंदो आहे। इन करे मां ईंदो आहियां त ॿारनि खे सभु दुखनि सां छुड़ाइनि। हाणे तव्हां ॿारनि खे घरु हलिणो आहे पोइ हुतां खां त आपे ई सुखधाम में हली वेंदा। हुते मां तव्हांजो साथी न ठहींदमि। बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि मां साक्षी थी करे मथे वेही सभु ॾिसंदो आहियां। लेकिन हाणे जीअं असांजी आत्मा जी डोर बाबा जी आत्मा जी डोर सां जुड़ियल आहे न उहो जुड़ियल न रहंदी। छो कि हुते बि जुड़ियल रहे पोइ असां हमेशह ई चार्ज रहंदासीं न। हुते त हुतां वञी करे त पोइ डिस्चार्ज थियणो आहे न। डिस्चार्ज थींदासीं तॾहिं त बाबा वापसि अची करे असांखे चार्ज कंदा। जॾहिं असां पूरो डिस्चार्ज थी वेंदासीं त बाबा वापसि अची करे असां पंहिंजो बुद्धि योग जुड़ाए असांखे चार्ज कंदा वेंदा। त हाणे असां बाबा जी यादि में रही करे चार्ज थियूं था। पोइ असां चार्ज थींदे थींदे सभिनि खे चार्ज कंदे कंदे परमधाम में हली हलंदासीं। वापसि हेठि ईंदासीं। बाबा सां असां गॾु रहंदा साक्षी थी करे उतां खां असांखे ॾिसंदा। लेकिन बाबा सां गॾु जेको बुद्धि योग जो कनेक्शन आहे न उहो न रहंदो।
शोधी असांखे वरी डिस्चार्ज थियणो। वरी बाबा ईंदा, वरी पाण सां कनेक्शन जुड़ाईंदा, वरी असां चार्ज थी वेंदासीं। पंहिंजी अवस्था अनुसार तव्हांजी आत्मा हली हलंदी। असांजी कहिड़ी अवस्था आहे, केतिरो असांजो बुद्धि योग बाबा सां कनेक्शन में रहंदो आहे, हुन अनुसार असांजी आत्मा मथे हली वेंदी। अच्छा, मीठे मीठे सिके लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बाप जी करंट ऑटोमेटिक वठण जे लाइ ॾाढो प्यार सां बाप खे यादि करिणो। ये यादि ई हेल्दी ठाहींदी आहे न। करंट वठण सां ई आयु वधंदी रहंदी आहे। यादि सां ई बाप जी सर्च लाइट मिलंदी आहे। यादि सां ई असांखे बाप जी सर्च लाइट मिलंदी आहे। ॿियो आहे गफ़लत छॾी सुदर्शन चक्रधारी ठहो, लाइट हाउस ठहो। इन ही ज्ञान सागर चक्रवर्ती राजा रानी ठहींदा। इन सां वरदाना सभिनि खे ख़ुशख़बरी ॿुधाइण वारा, ख़ुशी जे खज़ाने सां भरपूर भंडारा भव। सदा पंहिंजे इन स्वरूप खे साम्हूं रखो कि असां ख़ुशी जे खज़ाने सां भरपूर आहियूं। असां सदा ई यादि रखो कि असां ख़ुशी जे खज़ाने सां भरपूर आहियूं। जो भी अनगिनत और अविनाशी खज़ाना मिलिया आहिनि, उन्हनि खज़ाननि खे स्मृति में लायो, है न। जो भी अनगिनत खज़ाना मिलिया आहिनि, हुननि खज़ाननि खे स्मृति में लायो। खज़ाननि खे स्मृति में लाइण सां ख़ुशी थींदी। जिते ख़ुशी आहे उते सफलता जे लाइ, सदाकाल जे लाइ दुख दूर थी वेंदो। खज़ाननि जी स्मृति सां आत्मा समृद्ध थी वेंदी आहे, व्यर्थ समाप्त थी वेंदो। भरपूर आत्मा कॾहिं हलचल में न ईंदी। उहा स्वयं बि ख़ुशि रहंदी, ॿियनि खे बि ख़ुशख़बरी ॾींदी वेंदी। उहा स्वयं बि सदा ख़ुशि रहंदी, ॿियनि खे बि ख़ुशख़बरी ॾींदी वेंदी। स्लोगन आहे, योग्य ठहिणो आहे त कर्म और योग जो बैलेंस रखो। कर्म योगी ठहियो। अव्यक्त इशारो, सेवा में मुख द्वारा संदेश ॾियण में सफलता बि, समय बि लॻाईंदा आहियो, संपत्ति बि लॻाईंदा आहियो, हिम्मत बि, हलचल बि में बि ईंदा आहियो, थकंदा बि आहियो। लेकिन हाणे पंहिंजे श्रेष्ठ संकल्पनि सां सेवा करो। संकल्प करो विश्व जी सर्व आत्माउनि खे बाबा जो संदेश जल्दी जल्दी मिले थो। उहो विदेश में रहण वारी आत्मा जंहिंजे चइण सां भारतवासियुनि खे जगदा, उहा आत्मा बि जल्दी जल्दी जगदी थी वञे। हाणे पूरी दुनिया जल्दी जल्दी परिवर्तन थींदी थी वञे। हाणे असां सभु जल्दी जल्दी वापसि पंहिंजे घर परमधाम में हलूं था। जल्दी जल्दी सभी, सिर्फ़ु मां न, हाणे सभु जल्दी जल्दी पूरी विश्व जी आत्माएं हाणे जल्दी जल्दी बाबा सां गॾु परमधाम में हलनि थियूं। त इहा आहे संकल्पनि सां सेवा करो। श्रेष्ठ संकल्प जी सेवा में इहे सभु बची वेंदो। संपत्ति, समय, थकण बि न थींदो, हलचल में बि न ईंदो। त हिन संकल्प शक्ति खे वधायो। त हिन संकल्प शक्ति खे हाणे वधायो। दृढ़ता संपन्न संकल्प करो त प्रत्यक्षता जल्दी थी वेंदी। ड्रामा जे कुछ रहस्य
ड्रामा जो कुछ गुह्य रहस्य जो संदेश पुत्री द्वारा सघे रहे हे पहिरियों आहे हिकु हिन विराट फिल्म में हर हिकु मनुष्य आत्मा में पंहिंजी पंहिंजी पोज़ीशन अनुसार सॼे जीवन जो ज्ञान अथवा एक्ट पहिरियों खां ई मर्ज रूप में रहंदो। जीव आत्मा जी सॼे जीवन जी पहचान मर्ज हुजण जे कारण समय ते मर्ज थींदी आहे। हर हिकु में पंहिंजी पंहिंजी संपूर्णता जी अवस्था अनुसार जानकारी अथवा एक्ट त जो मर्ज आहे उहो समय ते मर्ज थींदी आहे जंहिंसां तव्हां हर हिकु जानी ॼाणहार ठही वेंदा आहियो। ॿियो आहे हिन विराट फिल्म जी सेकेंड बाय सेकेंड जी एक्ट नई हुजण जे कारण तव्हांखे अहिड़ो सम्झ में ईंदो आहे जीअं की हाणे हाणे इहा आई आहे, हाणे हिते आया आहियूं। हर सेकेंड जी एक्ट आत्मा अलॻि आहे। करे करे कल्प अॻियां वारी घड़ी रिपीट थींदी आहे, परंतु जे समय प्रैक्टिकल लाइफ में हलंदा आहिनि उन समय असांखे नई महसूसु थींदी आहे। हिन सम्झ सां अॻियां वधंदा हलो ईअं कोई चई न सघंदो कि मां त ज्ञान प्राप्त करे वरितो हाणे मां वेंदी न आहियां। जेसि ताईं विनाश थिए तेसि ताईं सॼी एक्ट ऐं सॼो ज्ञान नयो ई आहे। टियों पॉइंट आहे हिन विराट ड्रामा जी जो भावी ठहियलु आहे उहो निश्चय सां ई ठहियलु आहे। भावी खे कोई टालंदो या ठाहींदो आहे उहो सभु पंहिंजे मथां ई आहे। ख़ुदि जो शत्रु ख़ुदि जो मित्र मां ई आहे। हाणे तव्हांखे ॾाढो रमणीक स्वीट ठहिणो बि आहे ऐं ठाहिणो बि आहे। इहे निश्चय ठहियल ई आहे। भावी खे कोई टालंदो या ठाहींदो त न आहे। ख़ुदि जो शत्रु ख़ुदि ई मित्र बि ख़ुदि ई आहियो। चौथो पॉइंट आहे हिन विराट फिल्म में इहे सहन करणो बि तव्हांजे लाइ कल्प पहिरियों हिकु मिठो सुपिनो आहे। छो जी तव्हांखे पोइ बि कुझु थींदो न आहे। जंहिं बि तव्हांखे तंग कयो उहो चईंदा कि मां इन्हनि खे एॾो तंग कयो दुखी कयो, परंतु इहे त पोइ बि डिवाइन यूनिटी सुप्रीम यूनिटी विजयी पांडव ठही करे रहंदा आहिनि। हिन बनी हुई भावी खे कोई टाले न सघंदो कि असां ही डिवाइन यूनिटी सुप्रीम यूनिटी विजयी पांडव आहियूं। पंजो आहे हिन विराट फिल्म में ॾिसो कहिड़ो वंडर आहे जो तव्हां प्रत्यक्ष पांडव बि आहियो, पधारिया आहियो ऐं तव्हांजा पुराणा चित्र ऐं निशानियूं बि हाणे ताईं क़ाइमु आहे। जीअं पुराणे कागज़ पुराणा शास्त्र गीता पुस्तक आदि संभाले करे रखंदा आहिनि न, पोइ उन्हनि जो ॾाढो मान थींदो आहे। ईअं पुराणी चीजूं क़ाइमु थींदियूं आहिनि, हाणे नई वस्तु इन्वेंशन थींदियूं आहिनि। पुराणी गीता प्रैक्टिकल में हूंदी आहे, नई गीता इन्वेंट थी आहे। पुराणी जी अंत ताईं थींदी, हाणे नए जी स्थापना। हाणे तव्हां प्रैक्टिकल में ज्ञान के जीवन में प्रत्यक्ष धारण करण सां दुर्गा काली आदि ठहींदा आहियो। पोइ पुराणे स्थूल चत्र जो विनाश थी वेंदो, नए चैतन्य स्वरूप जी स्थापना थींदी। छठो आहे हिन विराट फिल्म प्लान अनुसार संगम जी स्वीट समय तव्हां अनन्य देवी ॿार ई विकारनि ते विजय प्राप्त करे वैकुंठ जी स्वीट लॉटरी पाईंदा आहियो। तव्हांजो इहे ललाट एतिरो लकी आहे। हिन समय तव्हां नर ऐं नारी अविनाशी ज्ञान प्राप्त करे पूज्य योग्य देवता पद पाईंदा आहियो। इहे ई हिन संगम जे सुहावने वंडरफुल समय जी वंडरफुल रीति।
सत्वा ईश्वर साक्षी थी ॾिसनि था कि मां जे एक्टर्स खे पंहिंजे गहननि भूषण सां श्रृंगारे हिन सृष्टि रूपी स्टेज ते डांस करणु अर्थ भेजियो हुयो, उहो कीअं एक्ट करनि था। मां पंहिंजे दैवी ॿारनि खे गोल्डन मनी सिल्वर मनी ॾेई करे वियो हुयो। इहे भूषण इहे गहना पाए करे ख़ुशि मिज़ाज थी करे साक्षी ठही एक्ट बि करिणो आहे। साक्षी थी हिन खेल खे ॾिसणो आहे, फसिणो न आहे। लेकिन अधकल्प राज्य भाग्य भोगे करे पोइ अधकल्प पंहिंजी ई रची हुई माया में फसी वेंदा आहिनि। हाणे पोइ मां तव्हांखे चईंदो आहियां, हिन माया खे छॾो। हिन ज्ञान मार्ग में विकारी कार्य सां पलटी निर्विकारी ठहिण सां आदि मध्य अंत दुख सां छुटी जन जन्मांतर जे लाइ सुख प्राप्त करे वठंदा आहियूं। अठों आहे, पंहिंजे सां कोई बि ऊच अवस्था वारो यदि कोई सावधानी ॾींदो आहे उन्हनि जे द्वारा त उन्हनि खे राजयुक्त उठाइण सां ई कल्याण आहे। उन्हनि जे भीतर जे राज खे ॼाणणु खपे कि हिन में अवश्य कोई कल्याण समायल आहे। ये जो पॉइंट मूंखे हिननि द्वारा मिली आहे उहो बिल्कुलु यथार्थ आहे। उनखे ॾाढी ख़ुशी सां स्वीकार करणु खपे। छो जे अगरि मुंहिंजे द्वारा कॾहिं कोई भूल थी वई त उहो पॉइंट यादि अचण सां स्वयं खे करेक्ट करे वठंदासीं। इन करे कोई बि सावधानी मिले त ॾाढी विशाल बुद्धि सां धारण करण सां तव्हां उन्नति खे प्राप्त कंदा आहियो। 9 पॉइंट आहे, हाणे तव्हांखे नित्य अंतर्मुखी थी करे योग में रहणो आहे। योग में रहणो मतिलबु बाबा खे यादि करणो आहे। छो जी अंतर्मुखी थियण सां स्वयं खे असां ॾिसी सघंदासीं। सिर्फ़ु ॾिसंदासीं न, परिवर्तन करे सघंदासीं। इहे ई सर्वोत्तम अवस्था आहे। जॾहिं पतो आहे हर हिकु पंहिंजी स्टेज प्रमाण पुरुषार्थी आहे त कोई बि पुरुषार्थी जे लाइ आर्ग्यू न हली सघंदी आहे। छो जी उहो पंहिंजी स्टेज अनुसार पुरुषार्थी आहे। उनजी स्टेज खे ॾिसी उनजे गुण उठायो। है न, सिर्फ़ु अंतर्मुखी थी स्वयं खे ॾिसी सघंदा। सिर्फ़ु ॾिसंदा न, परिवर्तन करे सघंदा। ये ही सर्वोत्तम अवस्था आहे। जॾहिं पतो आहे हर हिकु पंहिंजी स्टेज प्रमाण पुरुषार्थी आहे त कोई बि पुरुषार्थी जे लाइ आर्ग्यू न हली सघंदी आहे। कोई कीअं बि पुरुषार्थ करे, असांजो छा मतिलबु। छो जो उहो पंहिंजी स्टेज अनुसार पुरुषार्थी आहे। उनजी स्टेज खे ॾिसंदे हुननि सां गुण उठायो। अगरि गुण न उठाए सघंदा आहियो त उनखे छॾे ॾियो। ॾहों पॉइंट आहे, तव्हां सदा पंहिंजे सर्वोत्तम लक्ष्य खे साम्हूं ॾिसी पंहिंजे खे ई ॾिसो। तव्हां हर हिकु व्यक्तिगत पुरुषार्थी आहियो। तव्हां पंहिंजी तरफ़ नज़र रखी अॻियां दौड़ंदा रहो। कोई भल छा बि कंदो रहे, परंतु मां पंहिंजे स्वरूप में स्थित रहां। अन्य कंहिंखे छो ॾिसां। अन्य कंहिंखे न ॾिसो। पंहिंजे बुद्धि योग बल सां मां हुन जी अवस्था खे ॼाणे वरिती आहे। पंहिंजी अंतर्मुखता जी अवस्था सां ई तव्हां अनेक परीक्षाउनि सां पास थी सघंदा। अंतर्मुखता जी अवस्था सां ई तव्हां अनेक परीक्षाउनि सां पास थी सघंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।